नाज़रीन नवाखे ॿी हिकु अहम ख़बर ॾियूं त लाहौर हाई कोर्ट में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी पेशी थी आहे ज़मानत वारी दरख़्वास्त ते बि ॿुधणी जारी आहे। अवांखे ॿुधो त जेल भरियो तहरीक तां कंहिं बि सूरत में पोइ न हटंदुसि। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे मुल्क में नाइंसाफ़ी थी रही आहे, अदालत खे उन जो बि नोटिस वठणु घुर्जे। इमरान ख़ान चयो त सिक्योरिटी फ़राहम करणु हुकूमत ऐं इदारनि जी ज़िम्मेवारी आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं त लाहौर हाई कोर्ट में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान पेश थियो आहे। ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। जेल भरियो तहरीक तां कंहिं बि सूरत में पोइ न हटंदुसि। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त मुल्क में नाइंसाफ़ी थी रही आहे, अदालत खे उन जो बि नोटिस वठणु घुर्जे। सिक्योरिटी फ़राहम करणु हुकूमत ऐं इदारनि जी ज़िम्मेवारी आहे। पीटीआई चेयरमैन मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। लाहौर हाई कोर्ट में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान पेश थियो आहे। ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई वई आहे। जेल भरियो तहरीक तां कंहिं बि सूरत में पोइ न हटंदुसि। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे। अवांखे अपडेट कयूं त लाहौर हाई कोर्ट में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान पेश थियो आहे। ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई वई आहे।